लतीफ़ाबाद ऐं बहराड़ी जे उस्तादनि क़तल थियल उस्ताद अल्हा रखियो नंदवाणी ऐं ॿियनि उस्तादनि जे क़तल ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं पेटियल अफ़ताल के लतीफ़ जे मास्तरनि गुलाम हुसैन लिखारी, इक़बाल ख़ान ज़ई, नसीर नुनारी, अनवर शेख, फरमान अली ऐं इमरान अली जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। हुननि चयो त प्राइमरी मास्तरनि खे हाणे सरेआम क़तल कयो पियो वञे। सिंध जे उत्तर साइड वारनि इलाइक़नि में हिन वक़्त ताईं 5 खां वधीक मास्टर क़तल थी चुका आहिनि, पर इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई आहे। सिंध जे ॿारनि जो मुस्तक़बिल संवारींदड़ उस्ताद ग़ैर महफ़ूज़ आहे। हुननि चयो त क़ातिल कहिड़े बि गिरोह, टोले या बिरादरी सां वाबस्ता हुजे, पर हिकु उस्ताद जे क़तल सां सिंध जे नए मेमार जो क़तल सम्झूं था। हुननि मुतालबो कयो त शहीद मास्तर अल्हा रखियो नंदवाणी समेत उस्ताद हिदायतुल्लाह लोहार, उस्ताद ज़फ़र लाखो, उस्ताद मुराद भंगवार ऐं उस्ताद जुमा जखराणी जहिड़नि मोतबर उस्तादनि खे ड्यूटी दौरान क़तल कंदड़नि खे फौरी गिरफ़्तार करे मास्तर बिरादरी खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची